ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 7/8/2026। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मिठी मिठी ॿार हाणे ताईं जो कुझु पढ़ियो आहे उनखे भुलिजी हिकु बाप खे यादि करो। प्रश्न: भारत ते सतयुगी स्वराज जी स्थापना करण लाइ कहिड़ो बल खपे? भारत ते सतयुगी स्वराज जी स्थापना करण जे लाइ कहिड़ो बल खपे? उत्तर आहे पवित्रता जो बल। तव्हां सर्वशक्तिवान बाप सां योग लॻाए करे पवित्र ठहींदा आहियो। इहा पवित्रता जो ई बल आहे जंहिंसां सतयुगी स्वराज जी स्थापना थींदी। हिन में लड़ाई आदि जी कोई ॻाल्हि ई न आहे। ज्ञान और योग बल ही पावन दुनिया के मालिक ठाहे ॾींदो। ज्ञान और योग बल ही पावन दुनिया जो मालिक ठाहींदो आहे। हिन बल सां हिकु मत जी स्थापना थींदी आहे। गीता आख़िर उहो ॾींहुं आयो अॼु। ओम शांति। ॿारनि गीत ॿुधियो? ये गीत कोई पंहिंजो ठहियलु न आहे। जीअं ॿिया वेद शास्त्रनि जो सार सम्झाइबो आहे, वैसे इहे बि जो गीत ठाहिया आहिनि उनजो सार बाबा सम्झाईंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि कि खेवैया या भॻवान व सदगति दाता हिकु बाप आहे। भक्ति कंदा आहिनि जीवन मुक्ति जे लाइ, परंतु जीवन मुक्ति व सदगति दाता हिकु भॻवानु आहे। उन्हनि जो अर्थ ॿार ई सम्झी सघंदा आहिनि, मनुष्य न सम्झी सघंदा आहिनि। जीवन मुक्त व सदगति दाता हिकु भॻवानु आहे, उनजो अर्थ ॿार सम्झी सघंदा आहिनि, मनुष्य न सम्झंदा। सदगति अर्थात दुख सां छुड़ाए करे शांति जी प्राप्ति कराईंदा आहिनि। भारतवासी ॿार ॼाणंदा आहिनि कि हिते पवित्रता सुख शांति हुई, जबकि हिन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। राधे कृष्ण जो राज्य न चईंदासीं। वास्तव में माताउनि जी हमजीन्स राधे आहे, उन्हनि खे जास्ती प्यारु करिणो खपे। पोइ बि श्री कृष्ण खे ॾाढो प्यारु कंदा आहिनि, झूले में झुलाईंदा आहिनि। श्री कृष्ण जी जन्माष्टमी बि मल्हाईंदा आहिनि, राधे जी जयंती न मल्हाईंदा आहिनि। वास्तव में मल्हाइणो खपे ॿिन्हिनि जी। सम्झो त कुझु आहे न, उन्हनि जी जीवन कहानी खे त कोई ॼाणंदो न आहे। बाबा अची करे पंहिंजी ऐं सभिनि जी जीवन कहानी ॿुधाईंदा आहिनि। मनुष्य चईंदा बि आहिनि शिव परमात्मा आहे नमः, परंतु उन्हनि जी जीवन कहानी खे न ॼाणंदा आहिनि। मनुष्यनि जी जीवन कहानी खे हिस्ट्री जोग्राफी चइबो आहे। दुनिया जी हिस्ट्री जोग्राफी त ग़ाइबु आहे न। केतिरा इलाइक़नि ते राज्य कंदा हुया, केतिरे इलाइक़नि ते राज्य कंदा हुया, केतिरी ज़मीन ते राज्य कंदा हुया, है न। केतिरे इलाइक़नि ते राज्य कंदा हुया, केतिरे ज़मीन ते राज्य कंदा हुया। इहा आहे हिस्ट्री जोग्राफी। त बाबा असांखे चवनि था कीअं राज्य कयो, पोइ उहा काॾे विया। इहे ॻाल्हियूं कोई न ॼाणंदा आहिनि, है न। केतिरे इलाइक़े ते राज्य कंदा हुया, केतिरे ज़मीन ते राज्य कंदा हुया, कीअं राज्य कंदा हुया, इहे कंहिंखे उहो काॾे विया, इहे ॻाल्हियूं कोई न ॼाणंदा आहिनि, है न। तव्हां ॿारनि खे सुठी रीति सम्झाइबो। तव्हां ॿारनि खे सुठी रीति सम्झाइबो। रचयिता और रचना जी नॉलेज ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे मालूम पइजी वियो कि बराबरि हाणे कलयुग जो अंत आहे ऐं सतयुग जो आदि आहे।
संगम ते ही परम पिता परमात्मा अची करे मनुष्य खे पदत खां पावन देवता ठाहींदा। संगम ते ही परम पिता परमात्मा अची करे मनुष्य खे पदत खां पावन ठाहींदा आहिनि। उत्तम पुरुष अथवा पुरुषोत्तम ठाहींदा आहिनि। छो जो हिन समय मनुष्य उत्तम न आहे, कनिष्ठ उत्तम मध्यम कनिष्ठ सतो रजो तमो थींदो आहे। जो सुठी तरह ज्ञान ॿुधंदा उन्हनि खे सतो गुणी चईंदासीं, जो थोरा ॿुधंदा उन्हनि खे रजोगुणी, जो ॿुधंदा ई न आहिनि उन्हनि खे तमो गुणी चईंदासीं। पढ़ाई में बि ईअं थींदो आहे। तव्हां ॿारनि खे सतो प्रधान पढ़ाई खपे। हिन करे सतो प्रधान लक्ष्मी नारायण जो तव्हांखे ज्ञान ॾींदा आहिनि, ॾिबो आहे। तव्हां ॿारनि खे सतो प्रधान पढ़ाई खपे, इन करे सतो प्रधान लक्ष्मी नारायण ठहिण जो ज्ञान ॾिबो आहे। नर सां नारायण, नारी सां लक्ष्मी ठहिणो आहे। गीता जे लाइ बि तव्हां ॿार चईंदा आहियो इहा सची गीता आहे, तव्हां लिखंदा आहियो इहा सची गीता पाठशाला अथवा सत्यनारायण ठहिण जी कथा अथवा सची अमर कथा, सची तीजड़ी जी कथा आहे। चित्र त सभु तव्हां वटि आहिनि, इन्हनि में सॼो ज्ञान आहे। तव्हां ॿार हाणे प्रतिज्ञा कंदा आहियो असां प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियूं भारत खे सतो प्रधान स्वर्ग ठाहे करे छॾंदासीं। तव्हांखे एतिरो ख़बर करणी आहे। गांधी जी बि पावन राज्य चाहींदा हुआ त ज़रूरु हाणे पतित राज्य आहिनि। इहे कोई सम्झी न सघंदा आहिनि की असां ख़ुदि पतित आहिनि। रावण आहे पंज विकार, चईंदा आहिनि राम राज्य खपे त ज़रूरु आसरी संप्रदाय ठहिरे, है न। ख़ुदि चईंदा आहिनि राम राज्य खपे त ख़ुदि खे मञिणो खपे असां आसरी संप्रदाय जा आहियूं। परंतु ही कंहिंजी बुद्धि में न ईंदो आहे। केतिरा वॾा वॾा गुरू माण्हू बि एतिरो न सम्झंदा आहिनि। तव्हां ॿार इतलाह कंदा आहियो असां श्रीमती ब्रह्मा द्वारा 5000 वर्ष पहिरियों मुआफ़िक़ दैवी राज्य स्थापना कंदा आहियूं। ये पुरुषोत्तम संगम युग आहे। जबकि कनिष्ठ पुरुष सां सतो प्रधान पुरुषोत्तम ठहींदा आहियो। मर्यादा पुरुषोत्तम आदि सनातन देवी देवता धर्म ई आहे। हाणे हिन ई देवी देवता धर्म जी स्थापना थींदी आहे, पोइ ॿिए धर्म हूंदा ई न। तव्हां ॿार सिद्ध करे सम्झाईंदा आहियो। सतयुग में हिकु धर्म हिकु राज्य हुयो, पर त्रेता में सूर्यवंशियुनि सां बदिली चंद्रवंशी में वेंदा, परंतु हूंदी त हिकु भाषा। हाणे त भारत में अनेक भाषायूं आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि की असांजे राज्य में हिकु भाषा हुई आहे। अॼुकल्ह त ॾाढो कुझु ॾिसंदा रहंदा आहिनि। जीअं मुसाफ़िरी सां नज़दीक ईंदा आहिनि न पंहिंजे देश तरफ़ त ख़ुशी थींदी आहे। हाणे पंहिंजे घर ईंदा, हाणे मतिलबु जॾहिं ईंदा आहिनि त सोचंदा आहिनि न बसि हाणे असांजो घर आयो, हाणे बसि वञी करे मिलंदासीं। तव्हांखे बि पंहिंजी राजधानी जो साक्षात्कार थींदो आहे, पंहिंजे पुरुषार्थ जो बि साक्षात्कार थींदो आहे। ॾिसंदा की बाबा असांखे केतिरो चईंदा आहिनि की पुरुषार्थ करो, न त हाय हाय कंदव पद बि कमु थी वेंदो। योग जी यात्रा सभिनि खे ॿुधाईंदा रहो। सम्झाइणो त ॾाढो सहज आहे। सीढ़ी केतिरी सहज आहे। जो देरी सां ईंदा आहिनि उन्हनि खे दिन प्रतिदिन सहज ज्ञान मिलंदो आहे। हिकु हफ़्ते सम्झण सां सहज सम्झी वेंदा। चित्र अहिड़ा ठहियल आहिनि जंहिंमें एक्यूरेट सम्झाने आहे। 84 जन्मनि जो चक्कर बिल्कुलु ठीकु आहे। इहे भारतवासियुनि जे लाइ आहे। तव्हां ॿारनि जी ॿुद्धि में सॼो ज्ञान आहे। तव्हां ॼाणंदा आहियो पतित पावन सदगति दाता श्री बाबा जी मत ते असां वरी खां सहज राजयोग बल सां पंहिंजे तन मन धन सां भारत खे स्वर्ग ठाहींदा आहियूं। ॿियो कोई जो असां न लॻाईंदा आहियूं। तव्हां ॼाणंदा आहियो पतित पावन सदगति दाता श्री बाबा जी मत ते असां सहज राजयोग बल सां पंहिंजे तन मन धन सां हिन सृष्टि खे स्वर्ग ठाहींदा आहियूं। ॿियो कोई जो असां न लॻाईंदा आहियूं।
पंहिंजे ई तन मन धन सां सेवा कंदा जेतिरो जो कंदो उहो पंहिंजे भविष्य जे लाइ ठाहींदो। तव्हां ही घर जा भाती आहियो। तव्हां सां ही बाबा सतयुगी स्वराज जी स्थापना करनि था। है ना, तव्हां ही घर जा भाती आहियो। तव्हां सां ही बाबा सतयुगी स्वराज जी स्थापना करनि था। ख़र्चो भी तव्हां ही कंदव। तव्हांजो कोई जास्ती ख़र्चो न आहे। तव्हांखे सिर्फ़ु शिव बाबा खे यादि करिणो आहे। कन्याउनि खे छा ख़र्चु करिणो, उन्हनि वटि छा हूंदो आहे। बाबा ॿारनि खां छा फ़ी वठंदा, कुझु बि न। स्कूलनि में त पहिरियों फ़ी जी ॻाल्हि कंदा आहिनि। हुते केतिरो पढ़ाई में ख़र्चो थींदो आहे। हिते त शिव बाबा ॿारनि सां कीअं पैसा वठंदा। शिव बाबा खे पंहिंजो घर थोरी ठाहिणो आहे जो पैसा वठंदा। तव्हां ॿारनि खे भविष्य स्वर्ग में वञी करे हीरे जवाहरातनि जा महल ठाहिणा आहिनि। इन करे तव्हां हिते जो कुझु कंदा आहियो हुन जो रिटर्न भविष्य में तव्हांखे महल मिली वेंदा आहिनि। इहे वरी सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। जेतिरो जो तन मन धन सां सेवा कंदा उहो अहिड़ो उते पाईंदा। कॉलेज जो हॉस्पिटल ठाहींदा 10 लख 20 लख लॻाइणा पवंदा। हिते त एतिरो ख़र्चु न लॻंदो आहे। नंढी सी मकान में रूहानी कॉलेज कम हॉस्पिटल ठाहींदा आहिनि। पांडवनि जो आदिपति केरु हुयो? उन्हनि त श्री कृष्ण जो नाम लिखी छॾियो। वास्तव में निराकार भॻवानु तव्हांखे श्रीमत ॾियण वारो भॻवानु आहे। वास्तव में निराकार भॻवानु तव्हांखे श्रीमत ॾियण वारो भॻवानु आहे। बाक़ी त सभु रावण जी मत आहिनि। रावण राज्य में आहिनि। रावण जी मत केतिरो डर्टी ठही पिया आहिनि। हाणे इहा ई सृष्टि पुराणी आहे, उहा नई ठहींदी। सृष्टि में भारत ई हुयो। भारत नयो, भारत पुराणो चई। सृष्टि ते छा हुयो? भारत ई हुयो। भारत नयो, भारत पुराणो चईंदासीं। नयो भारत त स्वर्ग हुयो, पोइ भारत पुराणो आहे त नर्क। हिनखे चइबो आहे रौरव नर्क। मनुष्य जी ॻाल्हि आहे। हिते सुख जो नाम निशान न आहे। इहे कोई सुख थोरी आहे। सन्यासी बि चईंदा आहिनि हिन समय सुख कागज़ समान आहे। हिन करे उहो गृहस्थ व्यवहार खे छॾे ॾींदा आहिनि। उहो स्वर्ग जो, उहो सतयुग जी स्थापना करे न सघनि। श्री कृष्णपुरी त परमात्मा ई स्थापना कंदा आहिनि। श्री कृष्ण जी आत्मा और शरीर ॿई सतो प्रधान हुया। हिन करे श्री कृष्ण खे ॾाढो प्यारु कंदा आहिनि। छो पवित्र आहे न, ॻाइबो बि आहे। नंढो ॿार ब्रह्म ज्ञानी आहे। नंढे ॿारनि खे विकार जो पतो न हूंदो आहे। सन्यासियुनि खे पोइ बि पतो हूंदो आहे। ॿार त जनम सां ई महात्मा आहे। ॿारनि खे त पवित्र फूल चइबो आहे। नंबर 1 फूल आहे श्री कृष्ण। स्वर्ग नई दुनिया जो पहिरियों प्रिंस जनम वरितो त चईंदासीं फर्स्ट प्रिंस। श्री कृष्ण खे त सभु यादि कंदा आहिनि कि श्री कृष्ण जहिड़ो ॿारु मिले। हाणे बाबा चईंदा आहिनि कि जो ठहिणो आहे सो ठहो। सिर्फ़ु हिकु श्री कृष्ण थोरी ठहींदो। प्रिंस ऑफ वेल्स सेकेंड थर्ड बि हूंदा न। त हिते बि डिनाइस्टी आहे। बाबा जे पिछाड़ी पोइ ॿिया गद्दी ते वेहींदा। जीअं घराना हूंदा आहिनि न, वैसे इहे घरानो आहे। तव्हांजो कनेक्शन ई कृष्ण सां आहे। श्री कृष्ण व कृष्ण ॿिन्हिनि जी हिकु ई राशि आहे। लेन देन बि आपस में ॾाढी हलंदी आहे। भारत सां ई उहो केतिरो धन खणी वेंदा आहिनि। भारत सां ई उहो केतिरो धन खणी वेंदा आहिनि न। हाणे पोइ ॾियनि था, रिटर्न सर्विस करनि था। इहे यूरोप वासी आपस में लड़ी करे ख़तमु थी वेंदा। हिन ते कहानी बि आहे न, 2 ॿिलिया लड़िया, विच में माखन बंदर खाई वियो। इहे ॻाल्हियूं हाणे जी आहिनि। उहा आपस में लड़ंदा ऐं राज्य भाग्य तव्हांखे मिलणो आहे। हाणे तव्हां ॿारनि खे अथाह ज्ञान आहे।
तव्हां ॿारनि जी ॿुधी में आहे असां ब्रह्म कुमार कुमारियूं आहिनि, ईअं न की असां गुजराती बंगाली आहियूं, ईअं न, इहो मतभेद बि निकिरी वञिणो खपे। असां हिकु बाप जी संतान आहियूं। ब्रह्मा द्वारा शिव बाबा जी श्रीमत ते वरी खां असां स्वराज्य स्थापना करूं था। ब्रह्मा द्वारा शिव बाबा जी श्रीमत ते असां पंहिंजो स्वराज्य वरी खां स्थापना करूं था। ज्ञान ऐं योग बल सां ई असां पावन ठहींदा आहियूं। बाबा आहे सर्वशक्तिवान, उन्हनि सां बल मिलंदो आहे। तव्हां विश्व जी बादशाही वठंदा आहियो, लड़ाई आदि हिन में कुझु न कंदा आहियूं, सॼो पवित्रता जो बल आहे। चईंदा बि आहिनि की अची करे पवित्र सां पावन ठाहियो त यादि ई बल आहे। ईअं न की उते उल्टा धंधे में वञी करे सभु भुलिजी वञो। हिते समुक्त ज्ञान सागर जी लहरियूं ॾिसंदा रहंदा आहिनि। नदियुनि में त उहे लहरियूं न हूंदियूं आहिनि। सागर जी हिकु लहर केतिरो नुक़सान करे ॾींदी आहे, हा। जॾहिं अर्थक्वेक थींदी त सागर बि उथल खाईंदा। सागर खे सुकाए करे ज़मीन वरिती, उहा ज़मीन पोइ केतिरो दाम में बेचंदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि असांजी ज़मीन, गवर्नमेंट जी ज़मीन, पोइ बेचंदा माण्हुनि खे, पोइ तव्हां पैसा इकट्ठा कंदा। मतिलबु गवर्नमेंट पूरे पंहिंजे कंट्री में न कंट्रोल करे वठंदी, पोइ सभु पंहिंजे हिसाब सां कंदी, उन्हनि जो राज्य थी वियो न। ऐं हुननि खे राज्य दिलाइण वारी केरु आहे? प्रजा, माण्हू ई। त बाबा असांखे चवनि था तव्हां ही विश्व जी बादशाही वठंदा आहियो, लड़ाई आदि हिन में कुझु न आहे, सॼो पवित्रता जो बल आहे। चईंदा आहिनि की अची करे पतित सां पावन ठाहियो त यादि जो ई बल आहे। ईअं न की उल्टे धंधे में वञी करे सभु भुलिजी वञो। हिते समुक्त ज्ञान जी लहरियूं ॾिसंदा आहियो। नदियुनि में त उहे लहरियूं न आहिनि। सागर जी हिकु लहर केतिरो नुक़सान करे ॾींदी आहे। जॾहिं अर्थक्वेक आदि थींदी त सागर बि उथल खाईंदो। सागर खे सुकाए करे ज़मीन वरिती, उहा ज़मीन पोइ केतिरे दाम में बेचंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो बॉम्बे ई न रहंदी, अॻियां इहा बॉम्बे थोरी हुई, नंढो सो गांवड़ो हुयो। माताऊं त भोलियूं आहिनि, इहे एतिरो पढ़ी लिखी न आहिनि। हिते त पढ़ियल उहा बि सभु भुलिजणो आहे। तव्हां कुझु न पढ़िया आहियो त सुठो आहे। पढ़े हुए मनुष्य सम्झण समय केतिरा प्रश्न पुछंदा आहिनि। हिते त सिर्फ़ु बाप खे यादि करिणो आहे। कंहिं देहधारी मनुष्यनि खे यादि करण जी ॻाल्हि ई न आहे। महिमा आहे हिकु ॿिए जे बाप जी। तव्हां ॼाणंदा आहियो ऊचे ते ऊचो हिकु भॻवानु आहे, पोइ सेकेंड नंबर ब्रह्मा आहे, उन्हनि सां ऊचो कोई न आहे, इन्हनि सां वॾी आसामी कोई न आहे। परंतु हलंदे ॾिसे केतिरा साधारण आहिनि, कि साधारण रीति सां ॿारनि खे वेही सम्झाईंदा आहिनि। ट्रेन में बि वेंदा आहियो, कोई छा ॼाणे कि इहे केरु आहे। भॻवानु अची करे ज्ञान ॾींदा आहिनि, ज़रूरु प्रवेश कंदा हूंदा न। अगरि श्री कृष्ण हुजे हा त भीड़ मची वञे हा, पोइ त पढ़ी बि न सघूं हा, सिर्फ़ु दर्शन करणु अचंदा। हिते त बाबा गुप्त साधारण वेश में वेठा आहिनि, ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि। तव्हां आहियो इनकॉग्निटो सेना। तव्हां ॼाणंदा असां आत्मा आहियूं, योग बल सां वरी खां पंहिंजो राज्य स्थापना करूं था।
ये पुराणो शरीर वञे नयो गोरो शरीर धारण कंदासीं। हाणे ये आसुरी संप्रदाय पोइ ठहींदा दैवी संप्रदाय। आत्मा चईंदी आहे असां नई दुनिया में दैवी शरीर धारण करे राज्य कंदासीं। आत्मा मेल शरीर प्रकृति आत्मा सदैव मेल आहे, बाक़ी शरीर हिसाब किताब सां मेल फीमेल जो मिलंदो आहे। लेकिन मां आहियां अविनाशी आत्मा, ये चक्र फिरंदो रहंदो आहे। कलयुग जो विनाश भी ज़रूरु थींदो। विनाश जे आसार भी साम्हूं ॾेखारे में अचनि था। विनाश जा आसार भी साम्हूं ॾिसंदा आहियो। उहो ई महाभारत लड़ाई आहे। उहो ई महाभारत लड़ाई आहे त ज़रूरु भॻवान भी हूंदा न, महाभारी लड़ाई आहे त ज़रूरु भॻवान भी हूंदा। के रूप में के तन में आहे उहो तव्हां ॿारनि जे अलावा कंहिंखे पतो न आहे। चईंदा भी आहिनि मां बिल्कुलु साधारण तन में ईंदो आहियां, मां श्री कृष्ण जे तन में न ईंदो आहियां। ये पूरे 84 जन्म वठंदा आहिनि। मां इन्हनि जे ॾाढे जन्मनि जे अंत में भी अंत में ईंदो आहे। 84 जन्म सूर्यवंशी घराने वारा ई वठंदा आहिनि। उहे ई पहिरें नंबर में ईंदा। सकारी जाड़ निराकारी जाड़ ॿिन्हिनि जो तव्हांखे सॼो ज्ञान आहे। मूल वतन सां नंबरवार आत्मा ई ईंदियूं आहिनि। पहिरियों देवी देवता धर्म जी आत्मा ई ईंदियूं आहिनि, पोइ नंबरवार ॿिया धर्म वारा ईंदा आहिनि। चित्रनि ते सम्झाइण त वॾी ऊची आहे, चित्रनि ते सम्झाइणी त वॾी ऊची आहे। ॿारनि खे सम्झाइणो आहे, कुमारनि खे खड़ो थियणो। कुमारनि खे त खड़ो थियणो। कोई बच्ची अहिड़ी ॻाल्हि सम्झाए त कमाल आहे। केतिरो नाम निकिरंदो कढंदी वो कुमारी। लौकिक अलौकिक ॿिन्हिनि जो नाम बालो कंदी। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। संगम युग धारणा जे लाइ मुख्य सां संगम युग ते श्रेष्ठ कर्म करे करे पुरुषोत्तम ठहिणो आहे। कोई भी अहिड़ो कर्म न करिणो आहे जो कनिष्ठ ठही वञे। कोई भी अहिड़ो कर्म न करिणो आहे जो कनिष्ठ ठही वञे। ॿियो आहे गुप्त रूप सां बाप जो मददगार ठही भारत खे स्वर्ग ठाहिण जी सेवा करणी आहे। पंहिंजे तन मन धन सां भारत खे स्वर्ग ठाहिणो आहे। यादि ऐं पवित्रता जो बल जमा करणो। बाबा जी यादि ऐं पवित्रता जो बल जमा करणो।
वरदाना पंहिंजी संपूर्ण शीश द्वारा सर्व प्रकार जी अधीनता समाप्त करण वारा प्रकृति जी ठम। जॾहिं तव्हां संपूर्ण शीश में स्थित थींदा आहियो त प्रकृति जे विजय अर्थात अधिकार जो अनुभव हूंदो आहे। संपूर्ण शीश में कहिड़े बि प्रकार जी अधीनता न रहंदी आहे, लेकिन हीअं अहिड़ी संपूर्ण स्टेज ठाहिण जे लाइ टे ॻाल्हियूं साथ साथ खपनि: रूहानियत, रुहाब ऐं रहम दिल जो गुण। तॾहिं असां में रूहानियत हूंदी, मां आत्मा आहियां, आत्म अभिमानी हूंदा ऐं सर्व जे प्रति रहम दिल जी भावना हूंदी, तॾहिं असां प्रकृति ते विजय प्राप्त करे हर आत्मा खे सकाश ॾेई सघंदासीं। संपूर्ण स्टेज मतिलबु दाता जी स्टेज। जॾहिं टे ॻाल्हियूं प्रत्यक्ष रूप में स्थिति में चहिरे व कर्म में ॾेखारे में ॾींदो, तॾहिं चईंदासीं अधिकारी ऐं प्रकृति जी आत्मा। स्लोगन आहे: श्रीमत जी लॻाम मज़बूत आहे त मन रूपी घोड़ो भॼी न सघंदो। भले संकल्प ईंदा, जीअं तूफ़ान हवा ईंदी, लेकिन असां हिकु जॻह ते फिक्स आहियूं त हवा असांखे थोरी खणी वेंदी। ईअं ई अगरि असांजी श्रीमत पकी आहे बुद्धि में, त मन में कोई बि अहिड़ो वीचार तूफ़ान जीअं ॻाल्हियूं ईंदियूं पई, लेकिन असां मन में हिकु संकल्प जो असांखे संकल्प करिणो आहे, असां हुन में टिकिया रहंदासीं। अव्यक्त इशारो आहे: अगरि कोई अपवित्रता वृत्ति स्मृति संकल्प में आहे त ब्रह्मणपन जी स्थिति में स्थित न थी सघंदो आहे। हिन करे क़दम क़दम ते सावधान रहो। अपवित्र वृत्ति स्मृति और संकल्प में आहे त ब्रह्मणपन जी स्थिति में स्थित न थी सघंदो आहे। हिन करे क़दम क़दम ते सावधान रहो। विशेषता जे साथ साथ अगरि कोई हिकु कमज़ोरी आहे त हिकु कमज़ोरी अनेक विशेषताउनि खे समाप्त करे ॾींदी। कि सदा सर्व कमज़ोरियुनि सां मुक्त रहो। सर्व प्रकार जी अपवित्रता दृष्टि वृत्ति स्मृति संकल्प में भी न रहे, तॾहिं तव्हां परफेक्ट ब्रह्मण कहलाईंदा। सर्व प्रकार जी कमज़ोरियुनि सां मुक्त थींदा, तॾहिं तव्हां विशेषता संपन्न आत्मा कहलाईंदा। छो त हिकु बि कमज़ोरी सर्व विशेषताऊं समाप्त करे ॾींदी। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।